राणीपुर वेझो ॻोठ सालारी सोलंगी वासियुनि खे पाणी नेकाल कराइण लाइ एहतिजाज महांगो पइजी वियो। पाणी नेकाल कराइण बजाए 5 सुञातल ऐं 18 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर वकार सोलंगी मूजिबि ॻोठाणा लाॻीतो बरसाति जो पाणी बीहण ख़िलाफ़ सूबाई वज़ीर औक़ाफ़ पीर सैयद अहमद रज़ा शाह अल मारूफ़ प्यार अली शाह जे दर ते पहुता ऐं कई कलाक दाहींदा रहिया, जंहिं ते ख़ैन चयो वियो वापसि वञो ऐं अव्हां जे ॻोठ जो पाणी नेकाल करायो वेंदो। ॻोठाणा वापसि विया त पाणी त उन्हनि जे ॻोठ मां नेकाल न करायो वियो, पर उन्हनि खे FIR जो पनो मोकिले आवाज़ खे दॿायो वियो। 5 सुञातल ऐं 18 नामालूम मथां राणीपुर थाणे ते केस दाख़िल कयो वियो। उन बाद मुतासिरनि बच्चनि जे पेट खे बुखियो रखी कोर्ट सां रुजू करे ज़मानत कराई। इलाइक़े जे सुञाण धुरियुनि ऐं ॻोठाणनि तरफ़ां रैली कढी अहिड़े अमल जी सख़्त मज़म्मत कई वई ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़दम खणण जो मुतालबो कयो वियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।